अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां हां फराशा। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। रमज़ वारे लंघ ऐं भरपासे अमेरिका ईरान विच में झड़पूं, हिक ॿिए मथां जंग बंदी जी भञकड़ी जा इल्ज़ाम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां झड़पुनि बावजूद जंग बंदी बरक़रार आहे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, कंहिं बि वक़्तु मुआहिदो थी सघे थो। अमरीकी सदर दावा कई आहे त अमरीका जा 3 डिज़ास्टर जहाज़ कामयाबी सां अपना हुरमुज़ पार करे विया आहिनि। अमरीकी जहाज़नि ते हमलो कयो वियो, पर उन्हनि खे को बि नुक़सान नाहे पहुतो। ईरान जी नंढियुनि ॿेड़ियुनि खे तबाह कयो वियो आहे। ईरानियुनि जी हुकूमत जनूनी जे हथनि में आहे। ईरान डील वारे मुआहिदे ते बैत न कई त अमरीका इंतहाई शदीद हमला कंदो। सलामती काउंसिल में रूस अमरीका जे पेश कयल ईरान मुखालिफ़ करारदातुनि खे रद्द करे छॾियो। रूसी नुमाइंदे करारदात खे वाशिंगटन जी चिड़ ॾियारींदड़ कोशिश करार ॾींदे चयो आहे त उन जो मक़सदु बहरान जे असल सबबनि खे नज़रअंदाज़ करे ईरान खे अकेलो करणु आहे। बहरीन, सऊदी अरब, यूएई ऐं कुवैत पारां करारदात जी हिमायत। करारदात में ईरान खां हुरमुज़ ते हमला बंदि करण ऐं टूल ख़त्म करण जो मुतालबो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी हिन वक़्तु आलमी सतह ते अकेलाई जो शिकार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे विज़न ऐं फील्ड मार्शल जी जंगी हिकमत अमली सां जंग में पाकिस्तान खे कामयाबी मिली। अॼु दुनिया पाकिस्तान खे अमन जी अलामत तौर ॾिसी रही आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त हक़ जी जंग में पाकिस्तान न रुगो अस्करी पर सफ़ारती ऐं बयानिया जे महाज़ ते कामयाबी मानी। पूरी क़ौम सियासी इख़्तिलाफ़नि खां बालातर ऐं मुतहद थी दुश्मन जो मुक़ाबिलो कयो। सिंध में औरतुनि जे क़त्ल वाक़िअनि ते सेनेट में बहस। शेरी रहमान, ख़ालिदा चांडियो ऐं गुलाब भारो जे क़त्ल वाक़िअनि खे शर्मनाक करार ॾेई छॾियो। सेनेटर नसीमा एहसान ॻाल्हाईंदे चयो त ख़ालिदा चांडियो ऐं गुलाब भारो जे क़त्ल वाक़िअनि सभिनी खे ॾुखाए छॾियो आहे। ख़ालिदा चांडियो खे हजूम आॾो गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। गुलाम भारो खे अदालत मां घर वठी वञी क़त्ल कयो वियो। पीपी सेनेटर बैरिस्टर ज़मीर गुमरो चयो आहे त संद हुकूमत ॿिन्ही वाक़िअनि जो नोटिस वरितो आहे। जांच हली रही आहे। ऐवान बहस बैदि मामलो सेनेट जे इंसानी हक़नि वारी कमेटी खे माणे छॾियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मार्शल लॉ, नई इलेक्शन ऐं निज़ाम जी तब्दीली समेत कुझु बि थी सघे थो। ईरान जंग जे करे मामलो रुकिजी वियो, कुझु न कुझु थियण वारो आहे। असांखे बि को इशारो नाहे मिलियो ऐं नई वरी इशारनि ते हलण वारा आहियूं। नौशरो फिरोज़ में अदालत में पेशीअ जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी दांदीअ ज़रिए इलेक्शन खटण जी आदी आहे ऐं आदी ॾोहारी खे ॾोह खां सवाइ मज़ो नाहे ईंदो। फ़ौज ऐं अदलिया शफ़ाफ़ चूंडूं कराइनि त पीपी 30% वोट बि न खणंदी। टंड मोहम्मद खान में औरत ॿिनि ॿारनि समेत वाह में टपो ॾेई आपघात करे छॾियो। बहराज कॉलोनी भरिसां औरत ॿारनि समेत गुने वाह में टपो ॾिनो। गोलाबाद, लाशत औरत ऐं ॿारनि जो अक़लियती बिरादरी सां तालुक़, नालनि जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त औरत जी उमिरि 24 साल, न्याणीअ जी उमिरि 7 ऐं नींगर जी उमिरि 6 साल लॻी रही आहे। अञा मालूम नाहे थियो त औरत ॿारनि समेत इंतहाई क़दम छो खयों। वाक़े जी जांच कई पई वञे। रावणवे जो सोलंगी विरोधी तकरार तां वाटड़ू नौजवान मारिजी वियो। धुरियुनि विच में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो। हिक ॿिए मथां फायरिंग। होटल ते कम कंदड़ पोरित राबेल जुणे जो गोली लॻण सबबि ज़ख़्मी, लाड़काणो अस्पताल नियंदे रस्ते में फ़ौत। 3 महीना अॻु मेले ते धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां जहिड़े बैदि तकरार। अॻु में बि 3 नौजवान क़त्ल थी चुका। ॿीहर छिक तावण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल।